नाज़रीन, उकरी चौदगी में पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद जी 5 यौम तासीस के हवाले से इजलास थियो है। उन हवाले से पेश है मुज़फ़्फ़र शहर की ही रिपोर्ट। पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद जो 5 यौम तासीस 23 जो है सो मार्च से भिड़शाह में मल्हायो वेंदो। उन हवाले से पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद जे मरकज़ी क़ाइदीन जी गॾिजाणी अकरी चौदगी में थी आहे। अचो तो उन में शरीक गॾिजाणी में अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उन्हनि जो छा चवणु आहे। असां ख़ासि करे इतिहाद जो असांजो 5 यौम तासीस जेको असां भिड़शाह में मल्हाए रहिया आहियूं उन सिलसिले में अॼु अकरी में बि असांजे उहिदेदारनि सां अॼु मुंहिंजो हिते इजलास थियो आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह तमामु जोश ऐं जज़्बे सां हिते प्रोग्राम थियनि पिया। फैज़गंज मां छो त मुंहिंजो होम तालको बि आहे ऐं इंशाअल्लाह ज़िले खैरपुर में फैज़गंज मां बि सवंद में मोटरसाइकिल जा काफ़िला ऐं वॾियुनि गाॾियुनि जा बसुनि जा काफ़िला हितां निकिरनि पिया। इंशाअल्लाह असां भिट जी दरगाह ते उते हिकिड़ो सुठो मैसेज ॾींदासीं पुरअमन ऐं इन मुआशिरे में बि अहिड़ो मैसेज ॾींदासीं जंहिंमें हे कुझु रस्मूं जेके आहिनि कारोकारी जूं आहिनि या हे कबीलाई झेड़ा आहिनि, झगड़ा आहिनि, फ़साद आहिनि, नियाणियुनि सां जिनसी ॾाढाई ते जेको ज़ुल्म ऐं हिकिड़ो बरबरत शुरू थी वियो आहे उनखे सभिनी खे ख़तमु करण लाइ ॿियनि बिरादरियुनि सां सुठो हिकिड़ो मैसेज ॾेई मोहबत जे सिलसिले में असां हलाइण जे लाइ उते सॼी सिंध जा ऐं पाकिस्तान खां बलोचिस्तान खां पंजाब खां ऐं KPK खां ख़ासि करे उते गॾु थींदा। ये पाकिस्तान ख़ासि करे जो योम तासीस 5 थी रहियो आहे भिड़शाह में, जंहिंमें असांखे पाकिस्तान ख़ासि के जे चेयरमैन श्री न्याउसिन ख़ासि के हुकुम कयो आहे उते पहुचण जे लाइ। ऐं उते असां पहुचंदासीं ऐं असांजी क़ौम जेका आहे ख़ासि के क़ौम आहे उन खां अलावा जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि उहे शिरकत कंदियूं। ऐं उते जेको आहे पाकिस्तान ख़ासि के हितां जो चेयरमैन श्री न्याउसिन ख़ासि के उहो पंहिंजे क़ौम जी भलाई ऐं उनजे लाइ जेके उहे कोशिशूं करे रहिया उनजे हिसाब सां असांखे पैगाम ॾींदो ऐं असां भरपूर शिरकत कंदासीं। पाकिस्तान ख़ासि के इत्तेहाद सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहे जेको सिंध जे तमामु जेके इशूज़ आहिनि उन्हनि जे लाइ कमु करे पियो। पाकिस्तान ख़ासि के इत्तेहाद जो चेयरमैन सिराई न्याज़ हुसैन ख़ासि के न सिर्फ़ु ख़ासि के कबीले जे लाइ पर सिंध जे तमामु मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जे लाइ कमु करे रहियो आहे। इंशाअल्लाह असांजो 23 मार्च ते लतीफ़ शाही जे नगरी में 5 यौम तासीस जो अज़ीम शान प्रोग्राम थी रहियो आहे। इंशाअल्लाह इन में असां इहो मैसेज ॾींदासीं, एजुकेशन जो मैसेज ॾींदासीं ऐं सिंध में जेका वधंदड़ कबीलाई झेड़ा आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ अमन जो मैसेज ॾींदासीं। सराई न्याज़ ख़ासि के पाकिस्तान ख़ासि के इत्तेहाद जे तरफ़ां असांखे माना मैसेज मिलियो आहे ऐं उन जे लाइ असां तमामु भरपूर तयारी कई आहे। दोस्तनि मिटनि माइटनि समेत यौम तासीस में शरीक थींदासीं। उन में असां बहितरीनु शिरकत कंदासीं ऐं गाॾियुनि जे काफ़िलनि सां भिड़शाह ते जदोजहद कंदासीं। कैमरामैन राजा आसिफ सां गॾु मुज़फ़्फ़र शहर, मेहरान TV, अकरी चौदगी।